अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलीकार आवां सायरा सुमरो इन बुलेटिन में मूसा का साथ इंदी फराशा सबका पेरी का नजर हेडलाइन ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ मुखालिफ तुर्की एक भेरो बीहर मीसा के जमहूरियत ऐं ॻाल्हियुनि जी दावत ॾेई छॾी। शहबाज शरीफ चयो आहे त चइनी सूबनि खे हिक जहिड़ी तरक़ी ॾियणु मुंहिंजी ज़िम्मेवारी आहे। अपोज़िशन खे अॻु बि चयो हो, हाणे बि चवां थो, अचो त मीसा के मईशत ऐं मीसा के जमहूरियत लाइ गॾु वेहूं। रिकॉर्डिक मुआहिदो बलोचिस्तान जी क़यादत सां मुशावरत सां थियो। 2010 में NFC एवार्ड में बलोचिस्तान जो हिस्सो 100% वधायो वियो। बलोचिस्तान लाइ सिंध ऐं पंजाब पंहिंजो हिस्सो ॾिनो। क़ौमी असेंबली जे इजलास में ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो आहे त कानून लागू कंदड़ इदारा ॾींहं राति दहशतगर्दनि जो मुक़ाबिलो पिया कनि। जवान शहीद थी रहिया आहिनि। 3 ॾींहं अॻु 22 जवान शहीद थिया आहिनि। असांखे उन्हनि जे क़ुर्बानियुनि जो एहतराम करणु घुरिजे। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त मईशत दुरुस्त रुख में आहे। माशी तरक़ी तरफ़ वधी रहिया आहियूं। माशी इस्तिकाम सां ग्रोथ तरफ़ वधंदासीं। असां बार बार बरामदात ते बदल ग्रोथ जी ॻाल्हि कई आहे। वज़ीर आज़म समेत सभिनी इत्तिफ़ाक़ कयो त सुपर टैक्स ख़त्म थियणु घुरिजे। इस्लामाबाद में पोस्ट बजट प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नाणे वारे वज़ीर वधीक चयो आहे त असांजी कोशिश हुई त पघारदार तबिके खे रिलीफ ॾिनो वञे। बजट में असां टैक्स ऐं एक्सपोर्ट निज़ाम लाइ कमु कयो आहे। 70 अरब रुपयनि जी एडिशनल सब्सिडी ॾिनी वई आहे। सिक्योरिटी फोर्सेस जो उत्तर वजीरिस्तान में ऑपरेशन 21 दहशतगर्द मार्ची विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस पारां मीरान शाह ऐबर पासे वारनि इलाइक़नि में ख़ारजियुनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं कयूं वयूं। ऑपरेशन में ख़ारजी ख़ालिद, ख़ारजी मुफ्तून, ख़ारजी मूसा, ख़ारजी इमरान ऐं ॿिया मारिजी विया। ISPR जो वधीक चवणु आहे त मारिजी वियल ख़ारजी दहशतगर्द जी केतिरनि ई कार्रवाइयुनि में मुलविस हुआ। पाक फ़ौज मुल्क मां दहशतगर्दी जी पाड़ पटण लाइ पुरज़म आहे। करमपुर वेझो नंदवाणी जाफ़री तकरार तां हिकु ॼणो क़तल, ॿियो ज़ख़्मी। ॻोठ शफ़ी मोहम्मद जाफ़री में जवाबदारनि हमलो करे हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। फायरिंग में शाह मुराद जाफ़री मौक़े ते ई मारिजी वियो। रजब जाफ़री सख़्तु ज़ख़्मी थी पियो। पुलिस जो चवणु आहे त धुरियुनि में पुराणे तकरार तां वाक़ियो पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। दादू में नौजवान घरू परेशानी खां तंग अची आपघात करे छॾियो। वर्कशॉप पाड़े में 24 वरियनि जे मुबीन वबुर भाउ खाई ज़िंदगी जो अंत आंदो। वारिसनि मूजिब नौजवान घरेलू परेशानी सबबि घर जी छित ते चढ़ी पाइप में रओ ॿधी ख़ुदकशी कई आहे।